मुनफरिद सफ़र शुरू थियो आहे। ही फेरी आहे जंहिंमें गाॾियूं पार्किंग में बीठियूं आहिनि। ॾिसोसि हिते ही फेरी हलंदी आहे इंग्लैंड खां फ्रांस लाइ। उन में ट्रक कारूं हर क़िस्म जी गाॾी अंदरि अची थी वञे बीहे थी। असांजो सफ़र फ्रांस जो Ladies and gentlemen, this is an important safety announcement identified by a square green and white sign with arrows depicting a family group. At an assembly station, smaller life jackets are available for children. Ainsi que dans tous les endroits du navire, et en accès autorisé aux passagers. C'est consigné. 200 cigarettes or 250 grams of tobacco. Thank you for your attention and we wish you a pleasant crossing. दोस्तों सफ़र जी शुरुआत फेरी में थी आज। ये मुनफरिद सफ़र मां हिकिड़ो मुनफरिद सफ़र आहे जेको लंडन मां स्टार्ट थियो आहे पेरिस लाइ बाय कार। अचो त ॾिसूं किथे असांखे ख़ूबसूरत जॻह मिले थी वेहण जी, जिते वेही करे टंगूं सिधियूं कयूं ऐं चांहि जो टुकड़ो पियूं। दोस्तों ही गेमूं आहिनि बेसिकली, पर ही गैम्बलिंग वारी मशीनूं जंहिंमें रांदि खेॾी सघिजे थी। हीअं राति जे टाइम ते ही बंदि आहिनि छो त फेरी जो टाइम थोरो लेट इवनिंग्स जो आहे ऐं हिननि खे ऑपरेट करण लाइ मख़सूस टाइम हूंदो आहे। ही फेरी जो दरवाज़ो साम्हूं जिथां असां चढ़ियासीं। हाणे साम्हूं फ्रंट ते असांजी गाॾी निकिरंदी जिते ट्रक बीठिन ट्रकनि जे फ्रंट ते। दोस्तों असां बदनाम आहियूं त ट्रैफिक रुगो असां वटि हूंदी आहे। ही पेरिस जो हाई बाईपास आहे जंहिंमें एतिरी ट्रैफिक लॻी पई आहे, बेइंतहा ट्रैफिक आहे। कलाक खां 1.5 कलाक ख़ाली हिकु कुंड खां ॿी कुंड ते पहुचण में लॻी सघे थो। सत मिनट गाड़ी थे देसी स्टाइल है। दिस है काउंटर पार्ट में काउंटर पार्ट देसी स्टाइल है। माण्हुन जे हुजूमन में है इंसान अचो ॻोल्हियूं। माण्हुन जे हुजूमन में है इंसान अचो ॻोल्हियूं। वीरान ओताकुन में मेहमान अचो ॻोल्हियूं। वीरान ओताकुन में मेहमान अचो ॻोल्हियूं। इंसान दरिंदा थिया है। हाँ तो याद है वो जो कौन पहले आप कट्स में भी रहा अच्छा नहीं वो तो मुझे सही तो मुझे पोस्ट था तो रोड दिस सही यू कैन कौन मैंने नो फिल तो वहां इज अ फॉर कमी कर सुमी दोनों में इतने ही बुधाए कौन तो किराया
पहले आप जगह after you please, after you. महाराज ये तो कोई साग पुर्तगाल में भी हालत है राउंड अबाउट में ना वो तो चलो इतना एडवांस कंट्री कौन है ना, ये तो एडवांस कंट्री है. फोटो वाले से एम्बल लाइट पे मां बिठो पर और बेटी निकल मैं जो गाड़ी दे अच्छी साइड दे जे साइकिल जिंदगी भर को थी दी तो सामू एफिल टावर सामू ये एफिल टावर जो गार्डन आई थिंक ओ जी नो वो तो पार्किंग रोड जो हुन साइड ते पार्किंग मां लास्ट टाइम पे ही उधर हिन साइड ते रोड जो हुन साइड ते ब्रिज जो हुन साइड उधर ही होता है कितना पैसा दोस्तों ही था एफिल टावर अलेक्जेंडर गीटा आइफल ही ठहरायो 1889 में. दोस्तों ही पेरिस जी हिप हॉप बस आहे जिनकी क़ीमत 25 यूरोज़ आहे. दोस्तों ही हिप हॉप बस हलंदियूं आहिनि पेरिस में जेके सैर सियाहत जे हवाले सां पैसेंजर खणंदियूं आहिनि 25 जी हुनजी जेकी लोकेशन ते घुमाईंदी फिराईंदियूं पोइ जेको जिथे लहणु चाहे घुमे वरी चढ़ी वे वरी लही पए ॿी लोकेशन ते घुमे फिरे ईअं हिन जो सफ़र हलंदो रहंदो आहे. दोस्तों ये एफिल टावर आहे जेको जग मशहूर आहे. तो ही मां तव्हांखे वेझे खां ॾेखारींदो हलां ही एफिल टावर आहे. एफिल टावर जे बारे में मां तव्हांखे मुख़्तसर हिस्ट्री थोड़ी देर में ॿुधाईंदुसि. दुनिया जो जग मशहूर एफिल टावर ये हुते अंदर वञण लाइ हिन जी सिक्योरिटी सिस्टम जिते तव्हांजा बैग चेक थींदा ऐं बैग चेक थियण खां पोइ तव्हांखे अंदर वञण जी इजाज़त ॾिनी वेंदी. ही चाचो हिन जी हिस्ट्री ॿुधाए पियो मां तव्हांखे पंहिंजी सिंधी ज़ुबान में हिन जी हिस्ट्री थोरी देर में ॿुधाईंदुसि. 300 मीटर डिघो ही एफिल टावर आहे. अचो त अॻिते हली करे हिनखे एक्सप्लोर कयूं. दोस्तों ही असां एफिल टावर जे हेठि वारे हिसे में वञूं पिया. एफिल टावर जो जेको मटीरियल इस्तेमालु थियल आहे उहो ईअं लॻे ॼण सखवराई पुल या कोटड़ी वारी पुल थी वई या जामशोराई पुल थी उहो मटीरियल जी डिज़ाइन वांगुरु इस्तेमालु थियल आहे. हिन जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे. ही जग मशहूर पेरिस जो एफिल टावर दोस्तों ही उन जी फाउंडेशन ऐं इन खां पोइ मथे वञे पियो तव्हां ॾिसंदो तव्हांखे पूरे में नज़र ईंदो.
एफिल टावर 1899 में तामीर थियो। हिन जी तामीर जो मेन सबबु फ्रेंच जी जेका रिवॉल्यूशन हुई हुनखे सेलिब्रेट करण लाइ त हुननि ही ठाहियो। अलेक्जेंडर गसीठा आइफिल हिन जो बुनियादु विधो, जेको मशहूरु सिविल इंजीनियर हो। हिन में 10 साल 2 महीना ऐं 5 ॾींहं लॻा, जंहिंमें चए थो हींअर 200 खां 800 माण्हुनि कमु कयो ऐं हिन खे पाए तकमील ताईं पहुचायो। हिन जी हाइट जेका आहे टोटल 300 मीटर ताईं आहे। हिन में मटीरियल जेको इस्तेमालु कयो वियो उन जी पंहिंजी इनफरादियत आहे। हीअ जेको मटीरियल आहे उनखे बुनियादी तौर ते जीअं तरीक़े सां ठाहियो वियो हो, उन में चए थो वञे त हीअ 20 सालनि खां पोइ हिन खे ख़तमु कयो वेंदो, पर जॾहिं हिन जी पॉपुलरिटी ऐं हिकिड़ो मशहूरु थियण जे करे हिन खे हर साल मेंटेन कंदा पिया अचनि। हिन खे कलर करण लाइ चयो थो वञे त 5 हाथियुनि जी वज़न जेतिरो रंग इस्तेमालु थींदो आहे, जीअं हिन खे रंग करे हिन खे मेंटेन कंदा आहिनि। उन खां अलावा हिन जी हिकिड़ी ॿी ख़ूबी आहे त हीअ हर साल गर्मी में 6 इंच गर्मी जी शिदत जे करे हिन जो लोहो जो जेको आहे उहो थोरो वधी वेंदो आहे ऐं उन खां पोइ मौसम जी तब्दीली खां पोइ वरी नॉर्मल थी वेंदो आहे। हीअ एफिल टावर 1899 में 2 साल 5 महीना ऐं 2 साल 2 महीना ऐं 5 ॾींहं जी ड्यूरेशन में तयारु थियो। हीअ जेको 100 सालनि जी फ्रेंच जी जेका इंडिपेंडेंस हुई या रिवॉल्यूशन हुई या आज़ादी, उनखे सेलिब्रेट करण लाइ हिन खे ठाहियो वियो। लाइनूं लॻी पियूं आहिनि ऐं मथे जेके चढ़ण जा ख़्वाहिशमंद आहिनि उहे हितां टिकट वठी करे मथे लिफ्ट जे ज़रिए वञी सघनि था। पंधु वञण वारा जेके शौक़ीन आहिनि उहे ॾाकण जे ज़रिए वञी सघनि था। हिन जी हिते हिन साइड ते तव्हां हिस्ट्री हिननि मैंशन कई आहे। अचो तव्हांखे वेझड़ाई खां हिन जी एफिल टावर जी हिस्ट्री ॾेखारियां, जेको तमामु इनफरादी हैसियत सां ख़ूबसूरत तरीक़े सां हिननि हिते पेश कई आहे। एफिल टावर जो जेको आहे, पर अनफॉर्चुनेटली ही फ्रेंच में लिखियलु आहे, उन जे करे मां तव्हांखे वधीक पढ़ी एक्सप्लेन करे नथो सघां। बाक़ी सॼी हुननि एफिल टावर जे बारे में हुननि मुख़्तलिफ़ जेके मॉडल पेश कया, जीअं मां जेको मॉडल सक्सेसफुल थियो उन जे बारे में मटीरियल कहिड़ो इस्तेमालु थियो, किथां किथां इस्तेमालु थियो ऐं इन मटीरियल जी अहमियत छा छा आहे, उहा सॼी लिखियलु आहे। छो त हीअ मटीरियल जेको हिते इस्तेमालु थियो आहे बेसिकली ही जेके ब्रिज ठहनि थी पुराणे दौर में, उहो मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे, जंहिं में लचक हुअण जे करे हिन जी पाइदारी देर ताईं हलंदी रहे। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां हिननि हिते इन खे पंहिंजे अवाम खे ॿुधाइण लाइ हिननि हिते हिस्ट्री लिखी आहे। और ही चार्ल्स गरीनर लिखियलु आहे, हिन जी को अहमियत हूंदी। ही पुराणे दौर जा मज़दूर माण्हू जेके कमु कंदा हुआ ऐं जेके हिननि ठाहिण जी कोशिशि कई एफिल टावर, ही उन जी बुनियादी ॾेखारी थी वञनि। बुनियादी तौर ते हिते ॾेखारियो पियो वञे त एफिल टावर जी बुनियादी कीअं खोटी हुयूं। पाणी हिते गॾोगॾु हिते वहा वहे थो उन में, उन खां पोइ हुते हिननि लोहो जी पाइदार फाउंडेशन विधी। हीअ तव्हां ॾिसंदो हिन फोटो में, हिन में लोहो जी बुनियाद हिते विधी थी वञे, जंहिंजी बेस ते हीअ एफिल टावर अॼु हिन मंज़िल ते मौजूदु आहे। हीअ हिते ॾिसो त अधु ठही चुको आहे, हीअ आहिस्ते आहिस्ते हिते ठाहिनि पिया। हीअ हिन जो सॼो जेको अलेक्जेंडर गस्टाव आइफल सिविल इंजीनियर हो, उन पंहिंजे उन सां गॾु ॿिया बि हुआ, पर उन जो मेन इंजीनियर उहो ई हो। उन मॉडल पेश कयो, उन जी सॼी स्ट्रक्चर कीअं ठहियो, कहिड़े मटीरियल जो ठहियो, सॼो हिते बयानु कयो आहे। मूंखे ईअं थो फील थिए त हीअ मटीरियल ओहिड़े क़िस्म जो मटीरियल आहे जेका असां वटि सिंध में कोटड़ी हैदराबाद जी ब्रिज थी वई या
सखर में जेके पुराणी ट्रेन वारी ब्रिजूं ठहियल आहिनि सखर रोड जे दरमियान में उहो साॻियो मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे जंहिंमें लचक बि आहे ऐं मज़बूती बि आहे। दोस्तों हितां खे ॿाहिरि वञण खे फ्रेंच में सुरती चयो वेंदो आहे, इंग्लिश में एग्ज़िट ऐं स्पेनिश में शायदि सलीदा चयो वेंदो आहे। हीउ ॿाहिरि वञण जो रस्तो आहे हितां ऐं हीउ हिननि जो इंफॉर्मेशन डेस्क ऐं हीउ तव्हांजो एफिल टावर। दोस्तों हीउ वापसी जो सफ़र शुरू थी चुको आहे। एफिल टावर जे अंदरां घुमण खां पोइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्तु लॻा पिया आहिनि। फोटोग्राफी जी इजाज़त आहे की हद ताईं। साम्हूं गेटनि इन गेटनि मां ॿाहिरि निकिरबो ऐं हेॾां एफिल टावर जो हाणे ॿई जॻह ॾिसी वठो। दोस्तों ही हिते ॻाल्हाइणी वेठा आहिनि वीचारा पर जेके हिते ॾिसो ये एफिल टावर जे साम्हूं वारो रोड आहे जेको असां क्रॉस कयूं था। हींअर रोड जे हुन साइड ते पाणी जो वाह आहे जिथां एफिल टावर जो ख़ूबसूरत नज़र अचे थो उहो हली तव्हांखे ॾेखारियूं था। ख़बर हूंदी त दुनिया जा जेके बि वॾा शहर आहिनि जीअं लंडन थी वियो, पेरिस थी वियो, लिस्बन थी वियो, एम्स्टर्डम थी वियो, हर वॾे शहर में शहर जे मर्कज़ मां दरिया मां नंढे लेवल ते वाह खां वॾो दरिया खां नंढो पाणी जो वेकुर हूंदो आहे जंहिंमें ॿेड़ियूं हलंदियूं आहिनि ऐं उन ॿेड़ियुनि हलण जे करे ख़ूबसूरत शहर खे मंज़िल नज़र ईंदो आहे। हाणे हीउ जेको ॾिसो पिया हीउ हिते ॿेड़ियूं हलनि थियूं। हिते हलनि थियूं जिते तव्हां ॾिसंदो त माण्हू इंजॉय कनि पिया, ॿेड़ियुनि ते वेठा आहिनि। हीअ पूरे हिन वाह मां घुमंदा फिरंदा पूरे पेरिस जे चकर ॾेई करे वापसि अचनि था। दोस्तों मार्केट लगी पियूं आहिनि हर शइ वठण लाइ
टोपी वारा आहिनि ऐं ॿियूं दुकानूं आहिनि। दोस्तों ये चिंकी टाइप रेडियो सब साइकिल वारो रिक्शो। तो हिते तव्हांखे रंग बिरंगी माण्हू नज़र ईंदा। कारा वीचारा हिते घुमण था अचनि, मज़दूरी बि कनि था हिते। अंग्रेज़ तव्हांखे हिते मिलंदा, पाकिस्तानी, इंडियन, सिख, दुनिया जे हर मुल्क जा माण्हू तव्हांखे हिते शयूं खपनि मिलंदा। हे ॾिसो पेंटिंग खपण वारा पिया आहिनि जेके हिते पंहिंजो हू कनि था, पंहिंजो पेंसिल जे कम सां गॾु। ऐं उनखे अलावा हेॾां एफिल टावर आहे मुंहिंजे खाॿे पासे ते ऐं साम्हूं साइड सीइंग बस हिप हॉप बीठी आहे। तव्हां ॾिसंदो त तव्हांखे नज़र ईंदी। ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त हिते पुरअमन माहौल में माण्हू घुमण अचनि पिया। सफ़ाई सुथरा जो इंतज़ाम बि सुठो आहे। मौसम अॼु लाजवाब आहे, हल्की झुड़, उस, गर्मी एतिरी फील कोन थी थिए। ॾिसो हिप हॉप बस माण्हू वेठा आहिनि मथे, ही मुख़्तलिफ़ पॉइंटनि ते खणी ईंदी, घुमाईंदी फिराईंदी। जो वॉकिंग जो है सब टूरिस्ट हैं, मैप पढ़ी वाला नहीं। Prepare to keep left and then immediately keep right.
दोस्तों ही साम्हूं फ्रांस जो पेरिस जे मौजूद आज़ादी जो दरवाज़ो आहे जंहिंखे आर्च बि चवंदा आहिनि पूरो नालो मुंहिंजो विसरी वियो आहे ज़हन मां त तव्हां सिंधड़ी दोस्तनि भाउरनि खे जेके बि ॾिसण वारा आहिनि उन्हनि खे मां ही ॾेखारण जी कोशिशि कयां पियो त मेन रोड न दफ़ो न You will reach your destination in 300 yards. फिलहाल जी तो पैन वो दिखाओ ना तो कराची ज़्यादा थी वहाँ किताब गाड़ी ना करी यानी तो कराची में बोला लगेगा तो पेरिस में है. Please keep left in 300 yards into लंदन में है Interstate 10. लंदन चेंज करा चल टिकट वाला अरे फ्रांस में किधर मुबारक हो फ्रांस में लिया दी माण्हुनि जे हुजूमन में है इंसान अचो ॻोल्हियूं माण्हुनि जे हुजूमन में है इंसान अचो ॻोल्हियूं वीरान ओताकुन में महिमान अचो ॻोल्हियूं वीरान ओताकुन में महिमान अचो ॻोल्हियूं इंसान दरिंदा थिया है हैवान लिकी विया आहिनि इंसान दरिंदा थिया है हैवान लिकी विया आहिनि मैदान या जंगल में हैवान अचो ॻोल्हियूं मैदान या जंगल में हैवान अचो ॻोल्हियूं मुस्लिम जो वॾो नाव आहे तारीख़ गवाह आहे हर चीज़ जी खोट आहे हर घर जी न पूरत हर चीज़ जी खोट आहे हर घर जी न पूरत ईमान वयो काॾे ईमान अचो ॻोल्हियूं ईमान वयो काॾे ईमान अचो ॻोल्हियूं धरतीअ में वया लटजी को नाओ निशान आहे धरतीअ में वया लटजी है को नाओ निशान आहे ही अब्द वया काॾे अॼु खान अचो ॻोल्हियूं ही अब्द वया काॾे अॼु खान अचो ॻोल्हियूं माण्हुनि जे हुजूमन में है इंसान अचो ॻोल्हियूं वीरान ओताकुन में महिमान अचो ॻोल्हियूं
वीरान उता कुन में मेहमान अचो गोलियूं हमने ये सब कभी नहीं देखा है। Please keep left in 400 yards. टर्मिनल I don't. बड़ा ही कठिन फैसला है, लेकिन तुम सही डिसीजन लोगी। I'll understand. Oh God. एक तरफ he is not understanding और दूसरी तरफ तुम कुछ अलग ही लग रहे हो। You know what? This is all your fault. अगर तुम एक घटिया इंसान होते, if you were an ass, तो डिसीजन इतना आसान होता। But you're amazing. That's the problem. सब कुछ इतना डिफिकल्ट क्यों होता है? आसान इसलिए नहीं है क्योंकि जो भी चीज आसान है हाँ उसमें कुछ कदर नहीं होती है, रिस्पेक्ट नहीं होती है। I know what it's like. बहुत सुना। क्या चल रहा है तुम्हारे दिमाग में? बस 6:30 6:30 6:30 7 बजे सवेर वारी मिली वेंदा 6 वारी में कम मिली। Get your passport ready. Ferry penentry करेंगे। ये फेरी हो बाना Get your passports ready. What a car is! Wow. Today we will. Why to be confused? Sure, what I? हेलो किसके लिए हाँ जी बात करने की यही हुआ। हेलो
Muchao. Muchao. Ciao. Huh? Quanto Muchao, French. British. Hello, you alright? How are we doing? Yeah, I'm good. How are you today? Thank you. Thank you very much. Have a lovely evening. Thank you. Bye-bye. Hold it there. What is it? Man jeben şak to be ona kare ta. 9 kadiya panji. 9 kiri. 1027. आई को नहीं गलत में आ गया अरे यान में चल गया ना चल गया पानी के कंटेंट के मूवी क्या go keep going 24 25 27 होया ये जी पर हुआ हां सही है कर जो ओ ये boy फोटो वो प्यारे लग मेरे पीरे बतला टिकला कर रहे हैं पहले सामू रेस्टोरेंट आलो ये कैलस पोर्ट में जो वेटिंग एरिया है उन्हीं का नज़ारा हमें मानो इंतज़ार कन पे सामने कैफेटेरिया चाय कॉफ़ी कोल्ड ड्रिंक्स वठण लाइ लाइन लगी पई आहे जेको वठणु चाहियो ऐं तव्हां दरिया मां तव्हां नज़ारो करे सघो था समुंड जो दोस्तों ही फेरी पोर्ट ऑफ कैलिस फ्रांस उन जो वेटिंग एरिया है
yeah. It's 10:10. Sorry? What time leaving? 10:10. Leaving about 20 minutes. Thank you. Continuing. Thank you. डबल करज जो हींअर इख़्तिताम थियण वारो आहे सफ़र बहितरीन रहियो ऐं उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हूंदी जेके तव्हांखे पसंदि अचे त ज़रूरु सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे ठोशो ज़रूरु हणिजो हाणे नेक्स्ट वीडियो ताईं वरी मिलूं था दौरा पार